सभी दोस्तन के भलिका सिंध हेल्प जे चैनल तां असां ये बुक समरी तव्हां के साईं जावेद इकबाल लाड़के जे सहकार सां पेश करे रहिया आहियूं। जो मैंने देखा किताब जो राइटर राव रशीद आहे। ही किताब एक पुलिस ऑफिसर जो लिखियल आहे। हू एक दिलेर ऑफिसर हो। हुन पंहिंजे उसूलन ते ज़िंदगी गुज़ारी हुई ऐं तरक़ीअ जूं उहे मंज़िलूं तय कयूं हुयूं जेको ॿियो को पुलिस ऑफिसर जे नाले न आयूं आहिनि। हुन पंहिंजे कैरियर जी शुरूआति लेक्चरार जी हैसियत में कई हुई। हुन जे मशहूर थियण जी वजह ख़ासि उन वक़्त जे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो स्पेशल सेक्रेटरीअ जी हैसियत में कमु आहे। ही किताब तक़रीबन 1956 खां 1971 ताईं पाकिस्तानी सियासत ऐं हुक्मरानी जी अंदरूनी पॉलिटिकल एंड ब्यूरोक्रेसी इंकशाफ़नि ते ॿधल आहे। किताब जो पहिरियों एडिशन लेखक जे बग़ैर इजाज़त जे 1980 में पब्लिश थियो हो। ज़ियाशाहीअ जे घुट ऐं ॿूसट वारे सियासी माहौल में किताब जो छपजण ऐं भुट्टे सरकार जे बारे में इंतहाई अहम पॉलिटिकल इंकशाफ़नि ते ॿधल हुजण करे किताब जो हुल ऐं हाक तमामु घणी थी। उहो उन वक़्तु हथों हथ विकामजी वियो हो। ॿियूं भेरो किताब राइटर जी मर्ज़ीअ सां कुझु एडिटिंग खां पोइ 2004 में शाया थियो। मां तव्हां सां किताब जो मैंने देखा पाकिस्तानी सियासत ऐं हुक्मरानी की अंदरूनी कहानीअ जो ही ॿियो एडिशन शेयर करियां थो। अचो त अॻिते हलूं। उन खां पहिरियों मां तव्हांखे हिन किताब जे कुझु किरदारनि जे बारे में थोरो तारीफ़ कराईंदो हलां थो। सिकंदर मिर्ज़ा 23 मार्च 1956 खां 27 अक्टूबर 1958 ताईं गवर्नर जनरल ऑफ पाकिस्तान रहियो आहे। अयूब खान 27 अक्टूबर 1958 खां 8 जून 1962 ताईं पाकिस्तान जो जनरल रहियो आहे। यहया खान 25 मार्च 1969 खां 20 दिसंबर 1971 ताईं पाकिस्तान जो जनरल रहियो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 20 दिसंबर 1971 खां 13 अगस्त 1973 ताईं प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान रहियो आहे। मोहम्मद ज़ियाउल हक़ 15 सितंबर 1978 खां 17 अगस्त 1988 ताईं पाकिस्तान जो जनरल रहियो आहे। राव रशीद हिन किताब में उन्हनि शख्सियतनि जो असुल चेहरो अवाम आॾो बेनकाब कयो आहे जेके पंहिंजे दौर जे अच्छे कारे जा मालिक हुआ। हिन वॾे बेरहमीअ सां संदन पोस्टमार्टम कयो आहे। लेखक न रुॻो अयूब खान, यहया खान, ज़ियाउल हक़, एयर मार्शल असगर खान, मसूद महमूद, नवाब सादिक कुरैशी, हनीफ रामे, अफजल सईद, अल्ताफ गौहर जे क़ौम खे नुक़सान रसाईंदड़ अमलनि ते जरह कई आहे पर पंहिंजे मोहसिन ऐं हिकु हद ताईं हीरो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां बि न मुड़ियो आहे। उन जे कमज़ोर पासनि ते पूर्ण तनक़ीद कई अथसि। ईअं कंदे सच पुछो त हिन ईंदड़ नस्लनि ॾांहुं पाकिस्तान जे सियासी तारीख़ जे हिन अहम बाब बाबति एॾो त मुस्तनद ऐं मोतबर मवाद छॾियो आहे जेको हूंद कंहिं ॿिए ज़रिए खां मिली न सघे हा। सिकंदर मिर्ज़ा जे बारे में लिखे थो त 1950 जे ॾहाके जे पोएं अधु शुरू थियण सां ई सिकंदर मिर्ज़ा ज़हनी तौर ते तयारु थी चुको हो त कंहिं आइनी बहाने सां मुल्क मथां मार्शल लॉ हणिजे। 1958 खां पहिरियों 2 दफ़ा साज़िश ज़रिए मुल्क मथां मार्शल लॉ हणण लाइ का जवाब ॻोल्हण जी कोशिश कयईं। पहिरियों भेरो खान ऑफ कलात लिबरेशन मूवमेंट ठाराए एहतजाज कराए नवीं हुकूमत खे बरतरफ़ करण लाइ मार्शल लॉ हणण जी रिथाबंदी कई हुई। ॿिन्हिनि साज़िशुनि में अयूब खान साणस ॿिटो पर इत्तेफ़ाक़ सां ॿई साज़िशूं नाकाम थी वयूं। अयूब खान जे अहद ते बहस कंदे लिखे थो त आख़िरी वक़्त में अयूब खान जा वेझा साथी संदसि साथ छॾे विया। कुझु ॻोह में वञी यहया खान सां मिलिया। एतिरे अयूब ख़िलाफ़ वॾा एहतजाज न थींदा हुआ जेॾा वॾा उन्हनि खे अयूबी सरकार जूं पंहिंजूं एजेंसियूं वॾियूं पेश करे अयूब खे ॿुधाईंदा हुआ। मतिलबु त अयूब खान जे हेठां इंतज़ामिया संदन साथ छॾे वञी यहया सां मिलिया हुआ। उते मुसनफ़ इशारतन पुण लिखियो आहे त अयूब खां ओलह जा मुल्क असली आका बि आरा हुआ। ही उहो ज़मानो हो जंहिं में अयूब अमेरिका खां बदज़िन रूस ऐं चीन जे वेझो थियण तरफ़ वधी रहियो हो। तंहिं करे ओलह जे गैर जानबदार मीडिया बि संदसि बकौल अयूब ख़िलाफ़ एहतजाजनि खे वधाए चढ़ाए पेश करे रही हुई। उन ज़िमन में हू बरतानवी अख़बारनि जो ज़िक्र करे थो जिन अयूबी अमरीत जे आख़िरी ॾींहंनि में कूड़ी ख़बर हलाई त ढाका में लखनि माण्हुनि गॾिजी अयूब ख़िलाफ़ ज़बरदस्त एहतजाज कयो। पर जीअं त राव रशीद ख़ुदि एजेंसियुनि में हो खेसि ख़बर हुई त लखे माण्हू न बल्कि उन में कुझु हज़ार माण्हू हुआ। जनरल यहया खान यहया जे दौर ते बहस कंदे राइटर उन जे मथां सख़्त छो छंडिया आहिनि। खेसि नालाइक, गैर संजीदा ऐं गैर समझदार हुक्मरान करे पेश कयो आहे जेको 1971 जे हलंदड़ जंग दौरान बि पेशावर में शराब ऐं शबाब जूं महफ़िलूं मुनक़द करे रहियो हो। दुनिया वमा फी खां लातालिक बणिजी ऐश ओ इशरत में मुब्तला हूंदो हो। हू हुन आम राय ते 1970 जूं चूंडियूं शफ़ाफ़ थियूं हुयूं त
एतराज वारे थो त लिखे थो त यहया खान इंतजामिया ओभर पाकिस्तान में अवामी लीग ऐं ओलह पाकिस्तान में पीपीए खे वॾे पैमान ते खटण खां रोकण जा सांभा उन करे बि कया त सुभाणी मरकज़ी हुकूमत कमज़ोर हुजण ऐं ही आराम सां ताहया सदर थियो वेठो हुजे। पाकिस्तान जे टुटण वारे सानीअ सबब फौज ऐं अवाम में यहया खान खिलाफ सख्त गमो गुस्सो हुयो, पर ही आयाणू ऐं अहमद उन वक़्त बि सदर थियण जो ख्वाब ॾिसी रहियो हो। नेठि जॾहिं खेसि फौज में सख्त मज़म्मत जो मुंहुं ॾिसणो पियो तॾहिं वञी मस सदर थियण जो ख़्याल तर्क कयईं। लेखक उन्हनि अफ़वाहनि खे मुकमल तौर रद्द करे थो त को भुट्टो पाकिस्तान जे टुटण लाइ ज़िम्मेदार आहे। हू ॾाढी चिटाईअ सां चवे थो त उन लाइ ज़िम्मेदार फौजी हुकूमत हुई। ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन दौर ते तबसरो कंदे उन जे केतिरनि ई चङनि पहलुनि ते मुसन्निफ़ रोशनी विझे थो। संदसि लिखणनि मां उहो माण्हू भाए थो त ही दौर केॾो न अवामी उभार जो दौर हो, जंहिं में कामोरा शाहीअ खां वेंदे वज़ीर मुशीर अवाम आॾो जवाब दे बणियल बीठा आहिनि ऐं भुट्टे खेनि मजबूर कयो आहे त हू अवामी कचहरियुनि वसीलनि माण्हुनि जा हर मुमकिन तौर ते मसइला हल कनि। भुट्टे खां पहिरियां एतिरो अवामी रंग पाकिस्तान जी सियासत में अवाम में न हो जेतिरो भुट्टे जे मुतार कयल सियासी कल्चर आंदो। भुट्टे जे ज़ाती तौर ते सख्त महिनत ऐं जफ़ाकश हुजण बाबति बि मुसन्निफ़ हैरान कंदड़ ॻाल्हियूं सले थो। लिखे थो त भुट्टो जो सुबुह जो 9 बजे प्राइम मिनिस्टर ऑफिस में वेंदो हो त शाम जो 6-7 बजे ताईं मुसलसल वेही कमु कंदो हो। न माझांदो खाईंदो हो न का ॾे उथी चहल कदमीअ लाइ वेंदो हो, बस चांहि बिस्किट ते गुज़ारो कंदो हो। समूरे प्राइम मिनिस्टर सेक्रेटरीट जे स्टाफ लाइ भुट्टे साहब जो ही रवैयो वॾे मुश्किल जो बाइस हो, छो जो असांखे साणस गॾु वेहणो पवंदो हो। भुट्टे ॾे को बि आम फाइल मोकिलियो वेंदो हो त ॿिए ॾींहुं ई फाइल वापसि मिलंदो हो। न रुगो भुट्टे फाइल पढ़ियो हूंदो हो, पर हर फाइल मथां नोट हणी मोकिलींदो हो त हाणे हीअं करियो या हूअं करियो। ऑफिस जे कमकार जे मामले में भुट्टो एॾो त ज़िम्मेदार ऐं जफ़ाकश माण्हू हो जो कॾहिं कॾहिं राति जो 3-4 बजे ताईं बि वेही समूरा फाइल पढ़ी घुरबल नोट हणी पोइ वेंदो हो। वरी सुबुह जो 9:30 बजे ऑफिस अची वेंदो हो। संदसि चवणी हुई त हिकिड़ो जफ़ाकश शख़्स सियासतदाननि ऐं हुक्मराननि में मूंखे वल्ले को नज़र अचे थो। राइटर लिखे थो त भुट्टे जे बारे में आम राय आहे त हू इंतकामी शख़्स हो, पर मूंखे अहिड़ा बि केतिरा ई मिसाल मिलिया आहिनि जंहिं में पंहिंजे बदतरीन मुखालफ़नि खे बि भुट्टे न रुगो माफ़ कयो आहे पर खेनि अहम उहिदनि ते पुण विरहायो आहे। ख़ुदि राइटर पाण बि अयूबी दौर में एजेंसियुनि में हुजण करे मिलियल ज़िम्मेदारियुनि सबबि भुट्टे जे हेठां एजेंट तौर कमु कयो, पर भुट्टे उन जी ख़बर हुजण बावजूद बि खेसि न रुगो माफ़ कयो पर बाद असां IG पंजाब बनायो ऐं आख़िर में प्राइम मिनिस्टर सेक्रेटरीट में एडिशनल सेक्रेटरी तौर पुण रखियो। ॿियो अहम मिसाल नवाब सादिक हुसैन कुरैशी जो बयानु कयो अथसि, जंहिं में भुट्टे साहब मथां अयूब जे दौर में कातलानू हमलो करायो, पर भुट्टे ख़बर हूंदे बि खेसि पंहिंजे वज़ारत में पंजाब जो वज़ीर आला बणायो। भुट्टे जे ज़िक्र कयल तारीफ़ सां गॾोगॾु भुट्टे ते तनक़ीद बि कई अथसि। मिसाल तौर भुट्टे अचण शर्त 1500 कामोरा हटाए छॾिया, जिन मां काफ़ी अहिड़ा बि हुआ जेके ॾाढा लाइक माण्हू हुआ, पर भुट्टे महज़ पंहिंजे हेठियनि अमले जे चुर ते खेनि हटाए छॾियो। राइटर लिखे थो त जागीरदारनि ऐं सरमाएदारनि खे भुट्टे जो थोराइतो थियणु घुर्जे। भुट्टो न हुजे हा त जेकर सोशलिस्ट तिर्ज़ जा इनकलाब अची वञे हा, छो जो उन्हनि अयामनि में पाकिस्तान जूं हालतूं बिना संगीन हुयूं। तबक़ाती इस्तिहलाह जी उरूज सबब तबक़ाती छिकताण पुण उरूज ते हुई। भुट्टे उन गम और गुस्से खे कपड़ा रोटी और मकान जे नारनि हेठि केश कराए हुकूमत ठाहिण में कामयाब वियो। अगरि हुकूमत जोड़ण बाद भुट्टो हारिन ऐं मज़दूरनि खे थोरो शइ ॾेई हा त जेकर जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जो ॾाढो बुरो हशर थिए हा, पर भुट्टे सोशलिस्ट इनकलाब जो रस्तो रोके अवाम जे चिड़ ऐं कावड़ खे आहिस्ते आहिस्ते थधो करे छॾियो। लेखक भुट्टे जे नुक़्ते नज़र ते बहस कंदे लिखे थो त भुट्टो सोशलिस्ट न हो बल्कि हू सोशल रिफॉर्मर हो, जंहिंजो ख्याल हो त तबक़ाती तफ़रीक़ इनकलाब खां सवा बि घटाए सघिजे थी। हिकु हद ताईं समाजी इंसाफ़ ऐं बराबरीअ ते ॿधल सियासी ऐं समाजी सिरिश्तो क़ाइमु करे सघिजे थो। राव रशीद जे मुकमल ख़्यालनि सां सहमत त नथो थी सघिजे। संदसि पेश कयल बैज़ ख़्याल त ॾाढा अजीब बि आहिनि। बहरहाल उन्हनि कुझु कमज़ोरियुनि बावजूद बि किताब मजमूई तौर ते पाकिस्तान जी सियासत ऐं इंतज़ामी तारीख़ी बाबति अहम दस्तावेज़ आहे। पाकिस्तानी तारीख़ जे शागिर्द खे ख़ासि तौर ते ही किताब ज़रूर पढ़णु घुर्जे। मां तव्हां सां ही सभु कुझु शेयर कयो आहे। किताब जो मैंने देखा पाकिस्तानी सियासत और हुक्मरानी की अंदरूनी कहानी, जेको 238 सिफ़नि ते मुश्तमिल आहे ऐं उर्दूअ में लिखियल आहे। ही किताब
2015 में वरी पब्लिश थियो हो। हिन जो राइटर राव रशीद आहे। जेकॾहिं तव्हां असांजा ईंदड़ वीडियोस खे मिस नथा करणु चाहियो त YouTube ते वञी सिंध हेल्प जे चैनल खे सब्सक्राइब करियो, बेल आइकन ते क्लिक करियो। ईअं न करण सां तव्हांखे असांजा ईंदड़ वीडियोस जा रिव्यूज़ ऐं समरीज़ ऐं ॿियूं शयूं न मिली सघंदियूं। असांजे चैनल खे सपोर्ट करियो, वीडियोस खे शेयर कयो, कमेंट करियो, जीअं ॿियनि माण्हुनि में किताब पढ़ण जो शौक़ वधे, उन्हनि जी ज़िंदगी बहितर थिए ऐं असांजी सिंध तरक़ी करे। आख़िर में वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।